नाज़रीन मीरपुर ख़ास ब्यूरो टाइम अॼु वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। अॼु असीं तव्हांखे ॿुधाईंदा मीरपुर ख़ासि शहर जेको आहे 47 वार्डनि ते मुश्तमिल आहे, जेके हिन खां पहिरीं जेके 8 यूनियन काउंसिल हुयूं हाणे जी वार्ड थिया 47 वार्डनि ते ही जेको आहे मीरपुर ख़ासि जेको आहे तालुको मुश्तमिल आहे। ऐं इन में 30 मई में जेको आहे म्यूनसिपल कमेटी मीरपुर ख़ासि में करोड़ों रुपयनि जा फंड हुअण बावजूदि ऐं जीअं इलेक्शन थी त सभु जा सभु जेके आहिनि सियासी माण्हू या जेके बि वोटनि लाइ बीठा हुआ उहे सभु जा सभु माण्हू जेके इलाइक़नि में विया हुआ ऐं माण्हुनि सां वॾा वॾा वाइदा त कयूं, मगर हिन वक़्तु तव्हांखे मीरपुर ख़ासि शहर जी असीं सूरत हाल ॿुधायूं त मीरपुर ख़ासि शहर हिकु त सॼो खंडरात बणियो पियो आहे ऐं ॿिए नंबर ते मीरपुर ख़ासि शहर जा ख़ासि तौर ते जेके इलाइक़ा आहिनि जीअं तव्हांखे बि असीं ॿुधायूं सियाल कॉलोनी आहे, मेहराण कॉलोनी आहे, उन खां अलावा जेके शहर जा जेके रहीम नगर इलाइक़ो आहे या भांगसिंगाबाद जो इलाइक़ो आहे, भांगसिंगाबाद जे इलाइक़े में खोड़ सारी आबादी त आहे ऐं उते मीरपुर ख़ासि शहर जा तमामु वॾे में वॾा स्कूलनि जीअं आदिल प्राइमरी स्कूल आहे, इकरा हायर सेकेंडरी स्कूल आहे, गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल आहे ऐं उन्हनि जे भर पासे जे इलाइक़नि में या उते जो जी गलियूं आहिनि भांगसिंगाबाद जूं औरंगाबाद जूं उते गटरनि जो ॾेख ॾेई रहियूं आहिनि। एतिरे ताईं त हुते जेको पीअण जो पाणी आहे उन्हनि में पीअण जे पाणी में बि गटर मिक्स थी हलिया आहिनि ऐं उतां जा जेके रवासी आहिनि सख़्तु परेशान आहिनि। बार बार TMA ऑफिसनि जे या म्यूनसिपल कमेटी जे ऑफिसनि ॾांहुं ॾाढो एहतजाज कयो अथनि ऐं उन खां अलावा हितां जे चूंडियल नुमाइंदनि सां बि उन्हनि मुलाक़ातूं कयूं आहिनि। उन बावजूदि हू ईअं पियो लॻे त जहिड़ो ही को मोहन जे दड़े जो शहर हुजे या को हिन शहर जो को धणी धोड़ी न हुजे। हिन शहर मीरपुर ख़ासि शहर में वॾियूं दावाऊं कनि था पीपल्स पार्टी वारा त मीरपुर ख़ासि शहर असांजो आहे ऐं उन खां अलावा जेको मुतहदा क़ौमी मूवमेंट जेको हिन वक़्तु हिन खे सरसी हासिलु आई आहे वोटनि में, मगर असां तव्हांखे इहे ॾिसींदासीं त मीरपुर ख़ासि शहर जा जेके इलाइक़ा आहिनि रहीम नगर खां करे भांगसिंगाबाद खां करे सियाल कॉलोनी खां करे पंवर कॉलोनी खां करे तक़रीबन सॼो शहर हिकु त खंडरात बणियो पियो आहे। ॿिए नंबर ते जेको गटरनि जो ॾेख ॾेई रहिया माण्हू जेके उतां खां हली कोन था सघनि, माण्हू परेशान आहिनि ऐं उतां का बि अचण वञण जो रस्तो सही कोन्हे। इन खां अलावा असीं तव्हांखे ॿुधायूं जेके स्कूल जा जेकॾहिं शागिर्द या शागिर्दियाणियूं वञनि थियूं त उन्हनि खे बि गटरनि में लंघणो थो पए। अहिड़ी हालत आहे जेको उते को सफ़ाई कंदड़ अमलो वञे कोन थो ऐं म्यूनसिपल कमेटी अमले जो ख़ासि तौर ते हिन वक़्तु असीं तव्हांखे इहो ज़िक्र करियूं त जीअं इलेक्शन थी आहे उन खां पोइ जो हितां जेको म्यूनसिपल कमेटी जो जेको चेयरमैन हो उनखे मुअतल करे हटायो वियो आहे। हिन वक़्तु जेके बि अमलो हिते मुक़ररु आहे उहो किथे बि सफ़ाई करण लाइ वञण लाइ तयारु कोन्हे, मगर हुननि जूं जेके गाॾियूं आहिनि त उहे जीअं ट्रैक्टर आहिनि ऐं या जेके ॿियूं लोडर गाॾियूं आहिनि या जेको किचिरो खणण वारियूं गाॾियूं आहिनि उन्हनि जे मद में तेल जे मद में त हुते हिन वक़्तु बि लखे रुपया ख़र्च थी रहिया आहिनि, मगर ही कमु करण खां बिल्कुलु हिननि ही बेज़ारी ॾेखारे छॾी अथनि। शहर जा माण्हू रोडनि रस्तनि ते या प्रेस क्लबनि ताईं एहतजाज कनि था, मगर हिते जे माण्हुनि जो केरु ॿुधण लाइ तयारु कोन्हे। ख़ासि सिविल हॉस्पिटल जेका डिवीज़न जी हॉस्पिटल आहे, हिकु सदी खां वधीक जी इस्पताल आहे। हिते माण्हू जेके ईंदा आहिनि इलाज करण लाइ, इलाज जे थियण त ठहियो पर हू रेफर सेंटर ठहियलु आहे। उन खां अलावा जेको अखियुनि जो वार्ड हो ऐं हिते ऑपरेशन बि थींदा हुआ, हिन अखियुनि जे वार्ड में OPD हूंदी हुई, मगर साबिक़ा जेको हिते डायरेक्टर हो डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर गुलाम घोष काइम खानी पारां हिकु NGOs जे हवाले करे ऐं उन अखियुनि जे वार्ड खे ख़तमु कयो वियो आहे। हिन वक़्तु जेके अखियुनि जा जेके मरीज़ अचनि था उहे वीचारा परेशान हूंदा आहिनि, डॉक्टर त उते वेठल आहिनि मगर उहे हुते सिर्फ़ु जेको उनखे चेक करे वापसि मोकिले छॾनि। उहे बि माण्हू जेके प्राइवेट इस्पतालनि जा चकर करे कटे रहिया आहिनि। इन खां अलावा असीं तव्हांखे ॿुधायूं हिन वक़्तु जेको गुज़िरियल टाइम ते MPA MNN जूं जेके स्कीमूं आयूं रोडनि जे मद में CC रोड हुआ उन में करोड़े रुपयनि जूं स्कीमूं आयूं, करोड़े रुपयनि जूं स्कीमूं जेके करप्शन जे वर चढ़ी वियूं ऐं उन में हींअर ताज़ो जेको मीरपुर ख़ासि जे जेको आहे रोड्स खाते में एंटी करप्शन पारां छापो मुहियो, हुननि जो इहो चवणो हो त करोड़े रुपयनि जूं जेके स्कीमूं आहिनि उते सिर्फ़ु कागज़नि में ॾेखारी वियूं आहिनि ऐं को बि रोड रस्तो न ठहियो आहे। उहो बि असीं तव्हांखे ॿुधायूं इहे एंटी करप्शन जो किरदारु जेको आहे मीरपुर ख़ासि जी सिविल हॉस्पिटल में बि उन्हनि छापो हुयो। दवाउनि जूं शिकायतूं हुयूं, ॿियूं खोड़ सारियूं शिकायतूं हुयूं, मगर उते अॼु ताईं बि कुझु कोन थियो, को बि केरु दाख़िल न थियो। सही हमारी जो गली का हालत है आप देख रहे हैं, छोटी बच्चियां जाती है, बड़े जाते हैं, यहाँ से उसका रास्ता है, हमारे मस्जिद का रास्ता है, यहाँ से इतनी परेशानी होती है, गली में कोई पूछने वाला नहीं है अभी तक। भाई ना काउंसलर बने ना वो आते हैं, ना उससे पहले भी कोई इसकी गली में किसी ने कुछ किया है। काफी दरखास्तें दी है, सबको बोला है, मीडिया को भी बोला है। आज मीडिया आई है, मेहरबानी अगर ये देखें और ये हमारा मसला हल करें। 5-6 दिन जो है ना मुसलसल हमारे को परेशानी हो गई इधर। यहाँ पे ये एक पीछे आदिल स्कूल भी है, इकरा स्कूल भी है, गर्ल्स स्कूल भी है, तो तकरीबन जितने ही बच्चे हैं ना यहाँ से जाते इसी स्कूल से। यही गली मेन गली है
और यहाँ से मदरसे के लिए आते हैं बच्चे, पीछे मदरसा है, मदरसे के लिए भी जाते हैं। टोटली आपके सामने परेशानी है। 10 दफ़ा हमने एप्लीकेशनें दी है, कुछ भी नहीं हुआ इस एप्लीकेशन का भी। जाते हैं वहाँ पे बल्दिया में, जाते हैं बल्दिया वाले बोले भी आ रहे हैं, और यहाँ पे 3 बंदे आते हैं सिर्फ, वो आते हैं खर्चा पानी लेने के लिए, बस खर्चा पानी लेके चले जाते हैं बस। यहाँ से सफाई ये होती है जो आपके सामने है। हमारे काउंसलर भी आ गए हैं, नाजिम भी, ये सब जो है चल रहा है मामला, लेकिन गलियों का कोई, और मुसलमान भंगी जो है जमादार भर्ती हो गए, कोई निज़ाम नालियों का ना गलियों का, कोई आपके सामने है सारा निज़ाम। हर आदमी परेशान है। यहाँ डॉक्टर है, पीछे डॉक्टर भी हैं, लिहाजा डॉक्टर जो है बेचारे, मरीज़ कोई जाए तो यहाँ से कैसे निकलेगा, किसी की मौत मई तो कैसे जाएगा। सारे मसाइल ज़िंदगी के साथ साथ, लेकिन हम ये ज़िंदगी से बेजार आ चुके हैं। हर आदमी जो है ना यहाँ परेशान है, हर आदमी परेशान है। लेकिन परेशानी का हल हमारा निकला आप लोगों से अर्ज़ है, मीडिया वालों से, आप लोग आए हो, बहुत ताउन हमारे साथ किया है। हम यही चाहते हैं कि हमारे मसाइल जो है जल्द से जल्द हल किया जाए। भांग सिंगाबाद है, गली नंबर 3 का ये हाल है कि आप देख सकते हैं कि इधर इतना गंद कर चुके हैं ये टीएम और म्यूनसिपल वाले, न भंगी तक नहीं आते। हमने इधर अपनी मदद अपने आप की है, यहाँ पर मट्टी की ट्रालियाँ फिकवाई हैं, अभी भी इतना गंदे है कि वो सामने देखो, आप शटर देख लो सामने, वो सामने शटर देखो बिल्कुल गल चुका है। यहाँ पर इतना पानी था कि इधर, और सामने मस्जिद भी, इधर यहाँ पर नमाजी गुजरते हैं, उनके कपड़े गंदे हो जाते हैं, और जो भी गुजरने वाला है वो हमारे को इतनी बेवजह बातें करके जाता है, बोलते कैसे गंद में रह रहे हैं। जैसा कि मैं भी वार्ड 44 और यूसी 8 के अंदर खड़ा हूँ, यहाँ के मुंतखब काउंसलर भी हूँ, लेकिन हमें बताया जाता है कि यहाँ पर तकरीबन 3.25 करोड़ रुपए जो है कि माना बजट आता है और 800 मुलाजिम है। और आप खुद देखें, ये सामने मस्जिद है फ़ज़ाइल नूर मुस्तफ़ा, इसके सामने जो पानी का हाल है, यही लोगों के घरों का हाल है। यहाँ बल्दिया के लोग आते नहीं है और हमें लोग परेशान कर रहे हैं कि भाई आप यहाँ से लाके जीते हो और इसका काम कराओ, लेकिन हमारे पास इख्तियारात ऐसे नहीं आ रहे हैं। अभी हमने हलफ नहीं उठाया है, अगर हलफ उठा लेंगे तो हमारी कोशिश ये होगी हम इलाके को बिल्कुल साफ कर सके, लेकिन अगर बल्दिया हमारे साथ कॉपरेट करेगी तो हम इलाके के जो है कि मसाइल को हल कर सकते हैं। और यह सीएमओ साहब से मैं कहता हूँ वो आपके विजिट करें यहाँ पर, इनके चीफ है उनको फ़ोन करते हैं वो नहीं आते हैं, जो अपना इंस्पेक्टर वगैरह उनको कहते हैं वो कहते हैं हमारे पास बंदे नहीं है, हमारे पास स्वीपर नहीं है, हम कहाँ किससे काम कराएं। नाज़रीन, ही जेका रिपोर्ट आहे मीरपुर ख़ासि शहर वासियुनि जा तव्हां वीचार ॿुधा हूंदा। हिननि जो चवणो त एतिरे ताईं दुकाननि में, घरनि में गटरनि जो पाणी लॻो पियो आहे। जॾहिं इंतिज़ामिया खे अगरि असीं ॻाल्हि ॿोल कंदा आहियूं या असीं उनखे फ़ोन कंदा आहियूं, मगर केरु अचण लाइ तयारु कोन्हे। किरोड़े रुपयनि जी बजट आहे, उहा करप्शन जे वर चढ़े थो वञे। हिन वक़्तु जेको असीं तव्हांखे जेके मौलाना हफ़ीज़ रहमान फैज़ असां सां गॾु वीडियो लिंक ते मौजूदु आहे, हुन सां ॻाल्हि ॿोल था करियूं, हुनजो छा चवणु आहे। मौलाना हफ़ीज़ रहमान साहब, असांखे ॿुधायो त मीरपुर ख़ासि ज़िले में करोड़ों रुपयनि जी लागत सां जेके हे लाइटूं त लॻियूं आहिनि, लाइटूं मुकमल बंदि लॻियूं पियूं आहिनि, हुन खां पहिरीं बि जेके हिते लाइटूं लॻल आहिनि ऐं उहे बि ॾींहं जो बि चालू लॻियूं पियूं आहिनि, उन हवाले सां तव्हांजो छा चवणु आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ये वॾी हैरत जी ॻाल्हि आहे त 70 करोड़ रुपया मीरपुर ख़ासि में सिर्फ़ु इन सोलर लाइटनि ते लॻायो वियो आहे। ऐं सोलर लाइटूं जिथे लॻियूं आहिनि उहे गैर ज़रूरी जॻहियूं आहिनि, जीअं त ई ऑफिसरनि जा बंगला आहिनि, बंगलनि जे ॿाहिरि ऑफिसरनि जा पंहिंजा ऑफिस आहिनि, उन्हनि जे ॿाहिरि, ऐं जिथे ज़रूरत ई कोन्हे उते हिन लॻायो हू बि हाणे भरनि कोन थियूं। ऐं हू जेके खंबा आहिनि, जेके पहिरें लॻल आहिनि जिते खंबा जेके बल्दिया जी तरफ़ां लॻाया हुआ, हुन खंबनि जो ठेको बि करोड़नि रुपए जो, ऐं हू उन्हनि जी लाइट बंदि थी वई आहे। उन्हनि जी जॻह ते ई सोलर लॻाए विया आहिनि ऐं सोलर लाइट बि बंदि थी वई आहे। ऐं असांजी मालूमात जे हिसाब सां हिकिड़ी जेका सोलर लाइट, हिकिड़ो खंबो, ही घटि में घटि 50,000 रुपए जो पियो थो जेन्युइन तरीक़े सां, पर ही हुननि जी क़ीमत 2 लाख रुपया लॻाए वेठा आहिनि, त करोड़ रुपए तबाह कनि पिया। इहे 70 करोड़ रुपया असांजे शहर जे ॿिया कम आहिनि, जीअं नालियूं टुटियल आहिनि, रोडनि जी कहिड़ी ख़स्ता हालत आहे, बल्दिया जो निज़ाम धरम भरम आहे, ऐं पाणी जो सिस्टम आहे ॾिसो, गंदो पाणी घरनि में अचे पियो। ख़ासि तौर पर जेको ही वाटर सप्लाई ऐं पब्लिक हेल्थ जी जेका आहे हालत आहे, त 70 करोड़ जेके हुते लॻायो आहे, त जेकॾहिं ही असांजी शहर जी ॿिए पासे लॻाए छॾियो आहे, ऐं जिथे लॻायो हू लाइटूं बंदि पियूं आहिनि। हींअर त असां कोन था ॾिसूं त किथे का लाइट भरे पई, सवाइ ऑफिसरनि जे बंगले जे अंदरि जेके लाइट लॻल आहिनि हू भरे पई, बाक़ी ॿाहिरि सभु लाइटूं बंदि आहिनि तक़रीबन। सर, ये लाइटूं त मुकमल बंदि लॻियूं पियूं। तव्हां इहो ॿुधायो 3700 खां वधीक मीरपुर ख़ासि ज़िले जे अंदरि इहे लाइटूं कुझु लॻियूं आहिनि ऐं बाक़ी लॻणियूं आहिनि, पर इन्हनि जो भला ज़िम्मेदार केरु आहे? हिन वक़्तु जेके बि लॻियूं आहिनि उहे बिल्कुलु लाइटूं जेके आहिनि हलनि ई कोन। ज़ाहिर हिन सॼे सिंध में ठेको त हिकिड़ो माण्हू वरितो आहे ऐं उन सभिनि खे ख़बर आहे ठेको केरु वरितो आहे, ऐं जेके हेठि ऑफिसर्स आहिनि उन्हनि सभिनि जी सेटिंग मथां थियल आहे त असांखे हिते छा करिणो आहे। त आउं त सम्झो शायदि 2 लाख जो आहे, पर हाणे ख़बर पई त 2,70,000 जो हिकिड़ो खंबो आहे। त करप्शन
जी हिकिड़ी इंतिहा आहे, यानी कि लाइट जे नाले ते ऐं सोलर लाइट जे नाले ते अमां करोड़ों रुपया लॻाओ पिया। ही एंटी करप्शन वारा ही केॾां ग़ाइबु थी विया आहिनि। नेब किथे आहे, FIA किथे आहे? मुल्क जो एतिरो वॾो ख़ज़ानो सिर्फ़ु ही सोलर लाइट ते तबाह थिए पियो। त असर जेको मास्टर माइंड आहे उहो ज़ाहिर आहे उहो आहे जेको हिन जो ठेको वरितो आहे सॼे सिंध में। त असां नेब वारनि खां ऐं एंटी करप्शन वारनि खां इहा अपील था कयूं, एहतिजाज था कयूं त ख़ुदा जेकॾहिं कुझु अख़लाक़ी वारी ज़िमेदारी आहे त मां पुछा कयो त हीउ छा तरीक़ो आहे जो आवाम जे लाइ हिकिड़ी शइ लॻाई वई, आवाम खे जी सहूलियत ई कोन थी मिले। अवां बाज़ार हलिया वञो, ॾिसो बाज़ार में ज़रूरत आहे उते चोरियूं थियनि पियूं, सोनार गली आहे, मार्केट आहे, गर्ल्स कॉलेज आहे जिते ई गंदा माण्हू ईंदा आहिनि ऐं उते जेके करप्ट क़िस्म जा माण्हू उते वेठा हूंदा आहिनि, हुते ऊंदाही लॻी पई आहे, बाज़ार में ऊंदाही लॻी पई आहे। मरकज़ी मस्जिदूं आहिनि जेके हसास मसाजिद इबादत गाहूं आहिनि, हुते ऊंदाही लॻी पई आहे। ऐं रोशनी जेके आहे हू ऑफिसरनि जे अंदरि घरनि जे अंदरि जेके खंभा लॻल आहिनि उन्हनि में रोशनी आहे, बाक़ी सॼो तबाह लॻो पियो आहे। मौलाना हफ़ीज़ रहमान साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, मौलाना हफ़ीज़ रहमान साहब जा तव्हां वीचार ॿुधा था। हिन जो चयो त इहो जेको करोड़े रुपयनि में करप्शन आहे ऐं जिते असल ज़रूरत आहे लाइटूं लॻण जी उते लाइटूं लॻल त आहिनि कोन। हिननि पंहिंजी मर्ज़ी सां या हिननि पंहिंजी मर्ज़ी सां लाइटूं जेके आहिनि लॻाए छॾियूं आहिनि। नाज़रीन, हिन वक़्तु मीरपुर ख़ासि सिविल हॉस्पिटल में जेको ताज़ो जेको अखियुनि जे वार्ड खे ॿी जॻह ते शिफ्ट कयो या अखियुनि जो वार्ड बंदि थियो, उन हवाले सां उतां जो जेको अखियुनि जे वार्ड जो मशहूरु डॉक्टर अब्दुल हमीद सूमर, उन सां ॻाल्हि ॿोल था करियूं त मीरपुर ख़ासि में जेका डिवीज़न जो शहर आहे ऐं केतिरनि इलाइक़नि खां माण्हू हिते अची इलाजु कराइनि था, मगर हिन वक़्तु जेके अखियुनि जा जेके ऑपरेशन करणु मीरपुर ख़ासि सिविल हॉस्पिटल में बंदि थियो आहे, उन सां ॻाल्हि ॿोल था करियूं। हमीद साहब, मीरपुर ख़ासि सिविल अस्पताल में 1 सदी खां पुराणी अस्पताल आहे, अक्सर माण्हुनि जो इहे शिकायतूं आहिनि त अखियुनि जो वार्ड बंदि थियो आहे, असल हक़ीक़त छा आहे? साईं, दरअसल ॻाल्हि इहा आहे त अखियुनि जो वार्ड बंदि न थियो आहे, अखियुनि जो वार्ड पंहिंजी जाइ ते क़ाइमु आहे, पर उन में जेका इंडोर जेका दाख़िला आहे न उहा बंदि थी वई आहे। छो जो अस्पताल जी इंतिज़ामिया ऐं डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर साबिक़ ग़ुलाम गौस क़ाइम ख़ानी अस्पताल जो जेको वार्ड हो जंहिंमें असां मरीज़नि खे दाख़िल कंदा हुआसीं, उहो हिकु NGO इंडस अस्पताल जो हिकु प्रोग्राम आहे, TB जो प्रोग्राम आहे। जेके TB जा उहे जेके लाइलाज मरीज़ जंहिंखे MDR मल्टीपल ड्रग रजिस्टर्ड केसिस, जिन खे सेनिटोरियम में रखियो वेंदो आहे, जीअं कोटड़ी सेनिटोरियम आहे, TB सेनिटोरियम आहे, ओझा सेनिटोरियम आहे, उन्हनि मरीज़नि खे उहो वार्ड जा हिसा जेके राति जे पेट में ताला तोड़े उन्हनि जे हवाले कया विया। ऐं जेको आहे सो हाणे असां वटि दाख़िला जेको आहे सो कोन थी थिए, बाक़ी वार्ड पंहिंजी जाइ ते हले थो, मरीज़नि जा ऑपरेशन थियनि पिया ऐं OPD बि हले थी, पर जेके ऑपरेशन वग़ैरह थियनि था से OPD बेस ते थियनि था। मरीज़ अचनि था, टेस्टूं वेस्टूं कराए, नालो लिखाए, पोइ घर हलियो था वञनि, पोइ ऑपरेशन कराए वरी घर वञनि था, वरी ॿिए ॾींहुं अची पटी खोलाइनि था। अहिड़े हिसाब सां असांजो कमु हले पियो, दाख़िला बंदि आहे, बाक़ी वार्ड पंहिंजी जाइ ते हले पियो। डॉक्टर हमीद साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, तव्हां ही अखियुनि जो जेको सिविल अस्पताल जो अखियुनि जो माहिर डॉक्टर आहे, हिन जा तव्हां वीचार ॿुधाईंदा। हिन जो चवणु त असां वटि अखियुनि जा जेके मरीज़ अचनि था, ऑपरेशन कराइणु अचनि था, उन्हनि जी दाख़िला बिल्कुलु बंदि आहे ऐं उन खां अलावा TB जा बि उहे मरीज़ हिते अस्पताल इन में वार्ड में दाख़िल कजनि था जेके बिल्कुलु एंड वारा मरीज़ हूंदा आहिनि। नाज़रीन, वठूं था नंढी साई खां पोइ तव्हां सां गॾु हाज़िर थींदासीं। नाज़रीन, नंढी साई खां पोइ वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। हिन वक़्तु असां सां गॾु जेको वीडियो लिंक ते मौजूदु आहे उमरकोट जो डिस्ट्रिक्ट रिपोर्टर अली मुराद दर, ऐं उमरकोट जे अंदरि जेका मंशात जो कारोबार या समाजी बुरायूं तमामु उरूज थियनि, उन हवाले सां अली मुराद सां ॻाल्हि ॿोल था करियूं त उनजो छा चवणु आहे। अली मुराद, असांखे ॿुधाईंदो उमरकोट में समाजी बुरायुनि जी छा सूरत हाल आहे ऐं उतां जा माण्हू जेके सरापा एहतिजाज लॻा पिया आहिनि? जी, उमरकोट में समाजी बुरायूं उनजी सूरत हाल इंतिहाई ख़तरनाक आहे। उन्हनि समाजी बुरायुनि जे करे उमरकोट जो जेको नौजवान नस्ल आहे ख़ासि करे उहो हींअर इंतिहाई ख़तरनाक सूरत हाल ते आहे ऐं ईअं चई सघूं था त उहो तबाही जे किनारे ॾांहुं वधी रहियो आहे। अक्सरियत उमरकोट जे नौजवाननि जी जेको इन्हनि समाजी बुरायुनि में फाथल नज़र अचनि था। ऐं उमरकोट में समाजी बुरायूं जेके आहिनि उहे हर क़िस्म जी जेका समाजी बुराई जेका आहे उहा हिन वक़्तु उरूज ते पहुची रही आहे। असां ॾिसूं पिया त उन में तेज़ी सां इज़ाफ़ो थी रहियो आहे ऐं उन्हनि में जेको मुख़्तलिफ़ जेके समाजी बुरायूं आहिनि उहे त हाणे सरेआम मार्केटुनि में थींदे ॾिसूं पिया असां। ऐं उते इन्हनि शयुनि जे करे इहो माहौल ख़राबु पियो थिए ऐं समाजी बुरायुनि जे करे उमरकोट जेको हिकिड़ो पुरअमन ज़िलो हो ऐं उमरकोट जो जेको अमन जंहिंजे लाइ मिसालूं ॾिनियूं वेंदियूं हुयूं उहो अमन ख़राबु पियो थिए ऐं ख़ासि करे
उमरकोट एजुकेशन के हवाले से सिंध में इंतहाई मशहूर हो ऐं उतां जी जेको एजुकेशन हुई चई वेंदी हुई त उमरकोट में जेको जेका नई टई है उन्हनि में एजुकेशन जो शौर है पर उनजे निस्बत सां हाणे उमरकोट में इन्हनि समाजी बुरायूं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं समाजी बुरायूं जेके आहिनि उन्हनि में इज़ाफ़ो थी रहियो आहे। उन्हनि इज़ाफ़े जे करे उमरकोट जो माहौल ख़राब थी रहियो आहे ऐं उमरकोट में मंशियात हुजे या उमरकोट में शराब चर्स हीरोन आफी इवन हाँ हीरोन भी उमरकोट में उते जेको सो शुरू थी है ऐं गुटको ज़फरी मैनपुड़ी ये किसो वग़ैरह ये पिणु जेको सो आहिनि ऐं उते जेके ग़लति जेके जिस्मानी जेके फहाशी जा अड्डा आहिनि उहे बि उते ओपन थी विया आहिनि सरेआम आहिनि। तो इन हवाले सां उमरकोट में जेका हींअर जेका समाजी बुराइनि जी जेका सूरत हाल आहे उहा इंतिहाई ख़तरनाक सूरत हाल ते पहुतल आहे ऐं रोज़ बरोज़ इन में इज़ाफ़ो थी रहियो आहे। जी भला इन जो सबब छा आहे? तव्हां ॿुधायो पिया त उते फहाशी अड्डा बि शुरू थी हलिया आहिनि, समाजी बुरायूं बि रोज़ थियनि, मंशात हले थी, भला उनखे रोकण लाइ पुलिस जो कहिड़ो किरदारु आहे? जी उमरकोट में जेको समाजी बुराइनि जो जेको इज़ाफ़ो आहे उन इज़ाफ़े जो सबबु हिकु त इहो आहे त उनखे रोकींदड़ समाजी बुराइनि खे जेके रोकींदड़ इदारा आहिनि या जेके धुरियूं आहिनि उन्हनि उहे बिल्कुलु ख़ामोश तमाशाई बणियल आहिनि ऐं न रुगो उहे ख़ामोश तमाशाई बणियल आहिनि पर ॿुधण में ऐं ॾिसण में ईअं अचे थो त उहे उन मां मुख़्तलिफ़ जेके इदारा आहिनि उहे उन्हनि जी सरपरस्ती करे रहिया आहिनि ऐं उन्हनि जी सरपरस्ती जे करे उन्हनि जे ईअं सम्झो इजाज़त जे ॾियण जे करे उहे ॾोहारी जेके समाजी बुराइनि में मुलविस आहिनि उहे सगारा बणिजी विया आहिनि ऐं उन्हनि खे को ख़ौफ़ न आहे, उहे बिना ख़ौफ़ जे सरेआम हर शइ करे रहिया आहिनि। ऐं ॿियो जेको उनजो वॾो सबबु आहे उहो उमरकोट में जेके सुञाण धुरियूं आहिनि या जेके पाण चऊं बाशऊर जेके शहरी आहिनि जेके बाशऊर माण्हू आहिनि उन्हनि जो बि कोई ख़ासि किरदारु नज़र नथो अचे ऐं केतिरे अरसे खां इन्हनि इहे शयूं जेके आहिनि उहे मीडिया जे ज़रिए पॉइंट आउट थींदियूं रहियूं आहिनि त उमरकोट में हाणे उमरकोट समाजी बुराइनि जो हिकिड़ो गढ़ थींदो पियो वञे पर उन्हनि धुरियुनि जे तरफ़ां सिविल सोसाइटी आहे या सुञाण धुरियूं आहिनि उन्हनि जे तरफ़ां का मुनज़्ज़म हिकमत अमली नथी जोड़ी वञे, का तहरीक नथी हलाई वञे, उन्हनि खे रोकण जे लाइ को किरदारु अदा न करण जे करे बि इन में इज़ाफ़ो थी रहियो आहे। ऐं असल जेका वजह आहे त उन्हनि खे रोक आहे कोन, उन्हनि खे ख़ौफ़ को आहे कोन ऐं असां ॾिसूं पिया त जेका मंशियात पहिरियां लिक चोरी में हलंदी हुई हाणे उन जा सरेआम शहर जे मेन बाज़ारुनि में मेन कारोबारी जेके सेंटर आहिनि उन्हनि में अड्डा क़ाइमु थी विया आहिनि ऐं जुआ जा बि ईअं अड्डा आहिनि ऐं गुटको मैनपुड़ी जेके बि जेके समाजी बुराइयूं जेके बि शयूं आहिनि उहे हाणे उते सरेआम मिलनि पियूं ऐं उन्हनि जो जेको उन इज़ाफ़े जो जेको सबबु आहे त उन्हनि में उन जेके इन कारोबार में जेके मुलविस माण्हू आहिनि उन्हनि में को ख़ौफ़ न आहे, उन्हनि खे रोकण वारो कोन आहे, इन जे करे उन में ॾींहों ॾींहुं इज़ाफ़ो थी रहियो आहे। जी भला हुकूमत जा खोड़ सारा खाता आहिनि, सिंध पुलिस आहे, एक्साइज़ खातो आहे, उन खां अलावा नार्को टैक्स वारा आहिनि, उन्हनि जो कहिड़ो किरदारु आहे ऐं उन खां अलावा ज़िले इंतिज़ामिया जो कहिड़ो किरदारु आहे जेको तव्हां चयो पिया त उमरकोट में समाजी बुरायूं उरूज थिया आहिनि? जी हाँ उमरकोट जेको ख़ासि करे तव्हांखे ॿुधायां उमरकोट ज़िले जो जेको हेडक्वार्टर वारो शहर आहे उमरकोट उन जी सूरत हाल में तव्हांखे ॿुधाई त इंतिहाई गंभीर थींदी पई वञे ऐं हाणे जेको सो माण्हुनि में हिकिड़ी बेचैनी पैदा पई थिए त हीअ जेके समाजी बुरायूं आहिनि इन सां असांजो मुस्तक़बिल या असांजी जेका नौजवान नसल आहे उहा तबाही न पई वञे ऐं उन में पुलिस जो ऐं ख़ासि करे एक्साइज़ जो किरदारु जेको आहे उहो इंतिहाई शर्मनाक आहे। उहे उतां उन्हनि जा जेके एहलकार आहिनि एक्साइज़ पुलिस हुजे या पुलिस खातो हुजे या CI हुजे इवन उते जा जेके ऑफिसर्स आहिनि उन्हनि जा एहलकार मुक़ररु थियल आहिनि जिन खे हुननि जी ॿोली में स्पेशल चयो वेंदो आहे, उहे स्पेशल कंदा आहिनि। उन स्पेशल करण जो मतिलबु इहो त उते उन्हनि समाजी बुराइनि जे दुकाननि तां उन्हनि अॾनि तां उहे मंथलियूं वसूल कंदा आहिनि। अलबत्ता उमरकोट में हिकिड़ी माज़ूर इताद जुड़ियो आहे, सलाम आहे उन्हनि माज़ूरनि खे, घणा जेके माण्हू आहिनि जेके इन्हनि शयुनि खां बेदार आहिनि उहे सलाम कंदा। उहे माज़ूर हर ॿिए ॾींहुं टे ॾींहुं चौथे ॾींहुं पंजे ॾींहुं उहे जेको सो इन मंशियात जे ऐं समाजी बुराइनि जे ख़िलाफ़ु रैली कढी मुख़्तलिफ़ जॻहियुनि तां घुमंदा, नारेबाज़ी कंदा, प्रेस क्लब ते अचनि था ऐं केतिरा ई कलाक धरना हणी वहनि था ऐं हू एहतजाज कनि था ऐं उन्हनि जे एहतजाज जो ऐं उन्हनि जे धरणनि जो कंहिंखे बि को कंहिंजी कन ते जूं बि कोन थी चुरे। आला जेके इख़्तियारियूं आहिनि जेके सूबाई लेवल ते या जेके वफ़ाक़ी लेवल ते आहिनि उन्हनि ताईं अलाए मीडिया जे थ्रू ॻाल्हियूं वञनि थियूं उते पॉइंट आउट थियनि थियूं पर अलाए छाजे करे उतां खां को एक्शन कोन थो थिए। बाक़ी हेठि लेवल ते जेको ज़िलई सतह ते जेके ऑफिसर्स वेठा आहिनि उहे सभु उन में मुलविस आहिनि। उहो SHO हुजे, उहो DSP हुजे, उहो एंटी करप्शन जो सर्कल ऑफिसर हुजे या उहो CI इंचार्ज हुजे या उहो एक्साइज़ जो ETO हुजे, उहे सभु जा सभु उतां खां मंथलियूं वठनि था, उन्हनि खे रोकण जे बजाय उन्हनि खे परमिशन ॾीनि था ऐं पोइ जेके ॾोहारी आहिनि जेके समाजी बुराइनि में जेके मुलविस माण्हू आहिनि उहे दीदा दिलेरी सां पंहिंजो कमु जारी रखी वेठा आहिनि ऐं पोइ आम जेको माण्हू आहे
उन में का ताक़त ई न आहे उनखे रोके सघे, उनखे बंदि करे सघे। बाक़ी आवाम जेका आहे उहा हेसि ताईं त जेको वॾे लेवल ते जेको असां जेके चऊं त को हिकिड़ी तहरीक ठही हुजे, का हिकिड़ी हिकमत अमली जुड़ी हुजे हिननि खे रोकण जे लाइ, उहा नज़र न आई आहे। अली मुराद तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, ये अली मुराद जा तव्हां वीचार ॿुधा था। हिननि जो चवणो हो जेके उते पुलिस जा एहलकार मौजूदु आहिनि या मुक़रर, ख़ासि तौर ते असीं तव्हांखे ॿुधायूं त उते SHO या DSP या जेके बि एक्साइज़ खाते वारा आहिनि, जेकड़ा स्पेशल मुक़रर हूंदा आहिनि, उहे उतां मंथलियूं गॾु करे हुनखे ॾींदा आहिनि, त उन करे त उन्हनि जा उहे थाणा उन्हनि ते हलनि था ऐं पुलिस खे पेट्रोल न मिलंदो आहे, त उन्हनि जो पेट्रोल या डीज़ल उन्हनि जो ख़र्चु थिए थो। हिन वक़्तु तव्हांखे असीं इहो रिपोर्ट ॿुधायूं जेको उमरकोट जा सूबाई वज़ीर पारां नोटिस त वरितो आहे, मगर उन ते को बि अमल कोन थियो आहे। उतां जा जेके माज़ूर जेके आहिनि उहे सरापा एहतिजाज लॻल आहिनि। असीं हिन रिपोर्ट में तव्हांखे ॾसींदासीं त उमरकोट जा जेके माज़ूर हिन वक़्तु रोडनि ते आहिनि। पर मुझो दिमाग़ बिल्कुल सही सालिम है। असां माज़ूरनि गॾिजी हिकिड़ी या तनज़ीम ठाही आहे ऐं गुतो, शराब, कचो ठरो ऐं मेन पुड़ी गुटको इन जे ख़िलाफ़ असां हिकिड़ो क़दम खयो आहे। इहा महिरबानी करे इन गुटके ऐं मेन पुड़ी ऐं ॿियो बि नशो मंशियात आहे इन ते पाबंदी लॻाए वञे। असां इन्हनि जे बिल्कुलु ख़िलाफ़ नशे ॻाल्हाईंदा ऐं असां इन जा शुक्रगुज़ार रहंदासीं जेके इन फैक्ट्रियुनि ते पाबंदी लॻाईंदा। महिरबानी करे इहा गुटो ऐं इहो हिकिड़ो ताज़ो वाक़ियो थियो आहे असांजे पंहिंजे पाड़े में। कचो ठरो पी 3 ॾींहं बेहोश में इहो अमरा कोहली जेको उहो गुज़ारे वियो, उनजे करे असां चऊं था त असांजो आईंदा जेको नस्ल आहे इहो बिल्कुलु तबाह थियण में आहे। हाणे महिरबानी करे इहा जेका बि इहा गोताखोरी आहे ऐं नशो आहे, मैनपुरी आहे, गुटको आहे, इन बिल्कुलु माना इन्हनि खे पाबंदी लॻाई वञे। असां माज़ूर माण्हू आहियूं, असांजो इहो ई सुवालु आहे त असीं पाण माज़ूर आहियूं ऐं ॿिए खे माज़ूर थियणु न चाहियूं था। उन्हनि खे चवण वारो न आहे, सरे आम पिया गुटका हलाइनि, हिननि खे छा केरु चवण वारो न आहे छा? असांजे मुल्क मारवी जहिड़े मुल्क खे, उमरकोट शहर खे तमामु घणो हिननि बिरगा लाए छॾियो आहे ऐं गुटके जूं फैक्ट्रियूं ॾींहं ॾींहुं वधंदियूं पियूं वञनि। चर्स सरे आम पियो हले, खरो सरे आम पियो हले, विस्की सरे आम पियो हले ऐं ज़फ़रियूं पंहिंजो नालो 2100 तमामु घणियूं वधंदियूं पियूं वञनि। असांजे ईंदड़ नसल बि तबाह पियो थींदो वञे। ऐं वज़ीर आज़म नवाज़ शरीफ खे अपील थो करां त ही गुटका फैक्ट्रियूं ऐं मंशातखोरी बंदि कराई वञे। महिरबानी। बेहतरीन कम कयो। अफ़सोस पूरी उमरकोट जी 4 लख आबादी रहे थी, हिन में को हिन मज़लूम माण्हुनि जो साथ ॾियण लाइ तयारु कोन हो। 4 माण्हू इहे जेके न पूरी रैली में निकिती आहे। अफ़सोस जी ॻाल्हि आहे, असांखे चवणो थो पए त हिते जेको इन जो मक़सदु इहो थियो त हीअ मंशात जा, हीअ शराब जा, हीअ चर्स जा, हीअ पूरी बाना, हीअ पूरे उमरकोट जा माण्हू हमायती आहिनि जो ॿाहिरि न निकिता। सवाल कयो ऐं असांजी हिम्मत अफ़ज़ाई कई आहे हिन सुवाल ते। इन जे बारे में इनशाला एक्साइज़ पुलिस सां ऐं सिंध पुलिस सां जेका बि गॾिजाणी कंदुसि इनशाला ताला इहे बंदि कराईंदुसि, इहे बंदि कराईंदुसि। इहे चर्स, इहो जेका शराब हले पई, इहे ॿई शयूं बंदि कराईंदुसि इनशाला। नाज़रीन, ही हिननि जा माज़ूरनि जा तव्हां वीचार ॿुधा हिन रिपोर्ट में। सूबाई वज़ीर सैयद अली मर्दान शाह पारां नोटिस बि वरितो वियो त ही चर्स या शराब या गुटका असीं बंदि कराईंदासीं, मगर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त ही जेके सूबाई वज़ीर या ॿिया ऐलान त वॾा कनि था, मगर ही जेके अॼु ताईं मंशा जूं या जेके समाजी बुराइनि जूं शयूं अॼु ताईं बंदि कोन थियूं आहिनि। छाजे करे त हू वॾा बासरनि जो उन्हनि ते हथु हूंदो आहे। उन खां अलावा ख़ासि तौर ते अहिड़ियुनि शयुनि ते पुलिस जी सरपरस्ती हासिलु हूंदी आहे। नाज़रीन, वठूं था नंढी साई खां पोइ तव्हां सां गॾु हाज़िर हूंदासीं। नाज़रीन, नंढी साई खां पोइ वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। हिन वक़्तु तव्हांखे असीं ॿुधाईंदासीं जाम नवाज़ली जेको सांगड़ ज़िले जो शहर आहे, उते नवाबाद में
24 कलाकनि जे अंदरि 5 खां वधीक जेके इंसानी जानियूं ज़ाया थी वियूं। उते मीडिया में ख़बरूं पायूं, उतां जो जेको MP जाम मदद अली बि उन्हनि वटि पहुतो। हुननि जो मेन कारण इहो हो त समाजी बुरायुनि कचे शराब वापराइण सबबु उतां जा जेके आहिनि 5 खां वधीक माण्हू मरी विया। हिन खां पहिरीं बि इहे शयूं रिपोर्ट थियूं, मगर इंतज़ामिया जो इहो किरदारु आहे त उन्हनि माण्हुनि वञी मुंहुं उन्हनि जा बंदि करा या इहा ॻाल्हि बि कोन कंदा त असांजा छाजे करे इहे वाक़िया थिया आहिनि, छाजे करे त ॿाराड़े जे इलाइक़नि में कचो शराब तमामु घणो हले थो। ऐं उनजो मेन सबबु इहो आहे त पुलिस मंथली एवज़ ख़ामोश हूंदी आहे। हिन वक़्तु असां सां गॾु जेको वीडियो लिंक ते मौजूदु आहे मीर सागर, हुन सां ॻाल्हि ॿोल था करियूं त मीर सागर जा छा चवणा। मीर सागर, असांखे इहो ॿुधायो, तालके जाम नवाज़ अली जे शहर जेको नवाबाद आहे, इन में समाजी बुरायूं उरूज ते आहिनि, उन्हनि जो अक्सर सबबु छा आहे? इहो तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त समाजी बुरायूं इंतिहाई उरूज ते आहिनि। हर गली, हर घटी, हर ॻोठ ऐं आस पास में कचे शराब जूं भठियूं क़ाइमु थियल आहिनि। उन खां अलावा आम जेको आहे जाम नवाज़ी मंझि हाणे हिकिड़ी वबा जेकी शुरूआत थी आहे उहा गुटके जी थी आहे। गुटको बि इंतिहाई उरूज ते आहे। बेरानी तालके जामनवाज़ी जो वॾे में वॾो शहर जेको बेरानी आहे, जंहिंमें गुटके जूं 2-3 फैक्ट्रियूं आहिनि ऐं आस पास कचे शराब जूं फैक्ट्रियूं आहिनि। फैक्ट्रियूं हुअण सां इंसानी जानियूं जेके आहिनि से तबाह थी रहियूं आहिनि, नौजवान नस्ल तबाह थी रही आहे। इंसानियत बिल्कुलु ख़ामोश बनण ख़ामोश किरदारु अदा करे रही आहे। इंसानियत को बि उनजे बारे में को बि नोटिस वठण लाइ तयारु कोन्हे, जंहिंसां इंसानी जानियूं ज़ाया थी रहियूं आहिनि। तव्हांखे एतिरो ॿुधायूं त जेको 7-8 क्लास में जेके स्कूल जी ॿार पढ़नि था उहे बि गुटके ऐं कचे शराब जी बीमारियुनि में वबाई में मुब्तला थी विया आहिनि। जी, छा सबबु आहे जेको तव्हां चओ पिया इंसानी जानियूं ज़ाया थी वञनि ऐं एक्साइज़ पुलिस ऐं हुन पुलिस जो कहिड़ो किरदारु आहे? जी नज़ीर, तव्हांखे इहो ॿुधायूं त हींअर ताज़ो वाक़ियो जेको थियो आहे नवाबाद थाणे जी हद ॻोठ लकाला नारे जे मंझि, जंहिंमें कचे शराब सबबु हिक ई घर जा 3 भाती, जंहिंमें 3 सगा भाइर ऐं 2 महिमान तौरु जेके थी आया उहे कचे शराब पीअण सबबु फोत थी विया आहिनि। जंहिं मंझि ॾियालू कोली जेको आहे उहो पोरे त उनजा जेका पुट आहिनि उन में जेको आंबो कोली आहे ऐं कृष्ण आहे ऐं उन खां अलावा जेको आहे पोपट कोली हो ऐं धर्मो कोली हो। हिननि जेको कमादी जेकी छिली हुई उन ते कचे शराब पीअण जो मुक़ाबिलो जेको कयो, मुक़ाबले दौरान जेके आहे पहिरें ॾींहं ते जेके आहिनि हुनजा 2 सगा पुट जेके हा उहे फोत थी विया ऐं पहिरें ॾींहं ते जेको हुनजो टियों पुटु कृष्ण उहो मीरपुर अस्पताल हुनखे ॾिनो वियो, लेकिन उहो बि फोत थी वियो। तव्हांखे ॿुधायूं त ॿिए ॾींहं ते जेके आहे हुनजा 2 पुट 2 महिमान जेके हिकिड़ो झोल जो रहवासी हो ऐं ॿियो जेको हो टंडोलिहार जो रहवासी हो, उहे बि कचे शराब में फोत थी विया आहिनि। जॾहिं त हिकिड़े ॾींहं 24 कलाकनि में फोतिन जो अंग जेको आहे उहो 5 थी वियो आहे। तव्हांखे ॿुधायूं त जेको आहे एक्साइज़ पुलिस ऐं जॾहिं मीडिया ते ख़बरूं आयूं त एक्साइज़ पुलिस जे सूबाई जेको मिनिस्टर आहे ज्ञानचंद इसराणी उन नोटिस वरितो हो, जंहिं डिप्टी डायरेक्टर ETO जेको आहे नवाब शाह, सराजुल शेख ऐं डिस्ट्रिक्ट सांगड़ जो जेको एक्साइज़ इंस्पेक्टर आहे उहो शाहनवाज़ ज़रदारी, उन्हनि खे इंक्वायरी ऑफिसर मुक़ररु कयो, जेके ॻोठ अची ॻोठ लकाला नारे जी में अची हुननि बयान वरिता ऐं हुननि खां ज़बरदस्ती लिखाए वरितो त तव्हां इहो लिखी ॾियो त भाउ जेके असांजा ही माण्हू जेके आहिनि कचे शराब में कोन फोत थिया आहिनि ऐं हू कंहिं बीमारी विघे फोत थिया आहिनि। तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त नवाबाद थाणे जो जेको SHO असलम बुलो पहिरें ॾींहुं जॾहिं मुंहिंजो हुन सां राब्तो थियो, हुन खां पुछियमि त बाबा ही हेॾो वॾो वाक़ियो थियो आहे, हिक ई घर जा जेके 24 कलाकनि में 5 भाती कचे शराब में फोत थिया आहिनि, जंहिंमें SHO चवणो हो त सख़्तु सीउ आहे, सीउ जे विघे जेके 2 माण्हू फोत थी चुका आहिनि, 2 माण्हू फोत थी चुका आहिनि। लेकिन पुलिस न उन्हनि जी का पोस्टमार्टम कराए सघी, न ई पुलिस को अहम किरदारु अदा करे सघी। एक्साइज़ पुलिस पंहिंजे बचाव ख़ातिर जॾहिं सूबाई मिनिस्टर नोटिस वरितो त एक्साइज़ पुलिस पंहिंजे बचाव ख़ातिर हुन खां जबरी तौरु जेको बयान वठी इहो चयो त बाबा जेके हिननि खे बीमारियुनि जे वेगे फोत थिया आहिनि ऐं न ई को कचो शराब पीतो आहे। जी, तव्हां असांखे ॿुधायो त कहिड़नि इलाइक़नि में हिन वक़्तु ताईं बि अञा साॻी सूरत हाल आहे जेको कचो शराब या जेके हिन मंशियात ज्यादा हलनि था? जी नज़ीर, तव्हांखे इहो ॿुधाईंदो त तालके जाम नवाज़ली जा 2 जेके मेन थाणा आहिनि बेरानी, नवाबाद ऐं जाम नवाज़ली, हीरोन त असांजे तालके में त उहो न आहे, बहरहाल हीरोन खां अलावा जेको अणिल जेको हींअर वॾे मिक़दार में जेको गुटको ऐं 2100 ऐं उन खां पोइ हिकिड़ी मेन पुड़ी जो थी आहे ऐं जंहिंसां नौजवान नस्ल तबाही जे किनारे ते आहे। पर इहो ॿुधाईंदा हलूं त कचे शराब
कचे शराब जी सूरत हाल इहा आहे। शाम जे वक़्तु जेको होटलनि ते जेको आम पाणी जा जेके दॿा हूंदा आहिनि उन में कचे शराब पाणी वांगुरु मिलंदो आहे। लेकिन तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त कचे शराब ऐं विस्की जे सबबु त जाम नवाज़री जेको आहे नवाबाद थाणे में जेको हिकु हफ़्तो पहिरीं हिक ई घर जा जेके 5 भाती फोतिया हुआ, पर तव्हांखे इहो ॿुधायां त 2 महीना अॻु मंझि त 4 माण्हू ॿिया फो थी चुका आहिनि कचे शराब थियण, लेकिन इंतज़ामिया को बि नोटिस वठण लाइ तयारु कोन्हे। ऐं केतिरनि भेणनि जा जेके घर ख़ाली थी विया आहिनि, केतिरे जेको वञी उन्हनि उन जा वर फो थी चुका आहिनि। जी सागर, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, उमरकोट वारे जा तव्हां वीचार ॿुधा हूंदा, उते समाज जे बुरायूं उरूज अथनि। हिन वक़्तु जेको जाम नवाज़ अली रिपोर्टर आहे, जाम नवाज़ अली जेको नंढड़ो तालुको आहे सागड़ जो, उन जी तव्हांजी सूरत हाल न ॿुधाई हूंदी त समाज जी बुरायूं उरूज ते चढ़ियल, पुलिस मंथली नेवज़ ख़ामोश आहे। ऐं हिन वक़्तु तव्हांखे जेके उतां जा जेके वाक़िया थिया आहिनि ऐं उतां जो जेको MPA जाम मदद हली पहुतो, उन जा बि असीं वीचार ॿुधायूं था। असां अचो त हुन जी हिकु रिपोर्ट ॾिसूं था, हुननि जा इलाइक़े वासियुनि जो छा चवणु आहे। इन्हनि खे ॾिठो न हिक ॿिए खे, बसि उहो किरियो हुनखे खणी विया, उहो उते ई ख़तमु। ॿियो न को असां का शइ ॾिठी आहे, न साईं असां का ॻाल्हि जी आहे। हिकिड़ो अर्जन ऐं कृष्ण ऐं आंबो, इहो माना मुंहिंजा हिकिड़ो सदू जो मूं बड़ो गुज़ारियो। हीअ आयो मथे ही माना जीअं अची हुनखे रड़ ॾेई किरियो त हिन खे खणी विया मीरपुर, त उते माना पहिरीं ठीकु थी वियो, वरी उते माना उहो किरी वियो, उते ई माना उहो ख़तमु थी वियो, कुझु कोन ॿुधायो। वरी जो ही सुबुह जो हिते अची हिननि खे ॾिठी, हू अची हिते किरियो, ओॾी महिल असां गाॾी खणी वियासीं, उहो उते ही थियो। ही राति में बसि कल्ह अॼु राति में सभु थिया, न को असांजी ज़िंदगी में थियो आहे, न कंहिंजी असांजी को दुश्मनी आहे, न का ॻाल्हि आहे असां वटि। पिया उते कई राति मां आया, जीअं आया त हिननि खे ॾिठा, ही माना पंहिंजे पाण हैरास थींदा विया ऐं किरंदा विया ऐं जेको बसि इहो ई आहे। ॿियो हाणे छा कयूं साईं, हा न असां न ॿियो त कुझु ई कोन्हे, इहो ई आहे। जेको तव्हां खां मदद थिए त कयो कोशिशि। इहो त असांजे माण्हुनि खे ख़ुदि निभाग ऐं मर्ज़ खणे थो त वञो ज़हर पीअनि था। कानून ते को अमल त आहे कोन। कानून जी हुजे पेश रफ़्त हुजे, को मुजरिम खे को झले को सज़ा ईंदी हुजे, ॾुहारी खे सज़ा ईंदी हुजे, उहा त हिते पाण वटि निकिरी वियो सिंध मां रवाज। पाण वटि ही 5-7 त पहिरीं जा हूंदा किसा, 2 रिसेंटली किसा अॻे ॿुधा अथऊं नवाबाद शहर में थिया आहिनि, 2 उहे थिया, 5 ई थिया आहिनि। हाणे उन्हनि ॿिनि जी बि का जांच पड़ताल कान थी, कुझु कोन थियो। पुलिस छा आहे जो वठे थी शुरू में पैसा वठी, ऐं उन महिल हूअं त जे अगरि को माण्हू थोरो पाण में विढ़े थो त पोस्टमार्टम जे बग़ैर पुलिस दफ़नाइण कान थी ॾे। हेॾो वॾो इंसिडेंट थी वियो, पुलिस पोस्टमार्टम ते छो ज़िद कोन कयो? पुलिस खे खपंदो पोस्टमार्टम कराया, ख़बर पइजी वञे त स्प्रिट पीतल आहे या ठरो पीतल आहे, छा पीतल आहे या को ज़ाहिर आहे। जीअं हाणे तव्हां हुनजे माइटनि जूं छोकिरे जे पीउ जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उन मुताबिक़ त को स्प्रिट सां आउं नथो सम्झां त को ईअं फौरन रिएक्शन थिए थो को, ऐं या को देसी शराब सां इन लाज़मन इन में को ज़हरीली शइ मिलायल बि आहे। मीन्स या त को उन में जेको उन जा ठाहिनि था जिन सां, उन्हनि मां को अहिड़ो ज़हरीली शइ वधीक पइजी वई आहे, या हिकिड़ो छा आहे जो मक़सदु उनजी जेका असां त कॾहिं ठहंदे कोन ॾिठो त कीअं थो ठहे, पर जेके बि उन में शयूं पवनि थियूं लाज़न में उन्हनि में का अहिड़ी शइ वधीक मिक़दार में पियल आहे, या ईअं सम्झिजे एक्सपायर टाइप शइ पियल हुजे, या को अहिड़ो ज़हरीली शइ उन में वधीक विझी छॾी अथनि, जंहिंजे करे इहो वाक़ियो पेश आयो। न त उते ई जीअं ईंदो वञे माण्हू, पीअंदो वञे, किरंदो वञे, मरंदो वञे। इहो त हिकिड़ो अनोखो शइ। ऐं जे अगरि स्प्रिट आहे त स्प्रिट का एक्सपायर टाइप जी, ऐं उन मंझि को पॉइज़न टाइप जो को पियल आहे, को मिक्सिंग थियल अथसि,
या तॾहिं ख़बर पई सघिया जॾहिं एग्ज़ैक्टली हक़ीक़त में पोस्टमार्टम थियणु खपंदो हिननि जो। पर छा आहे जो पुलिस खे त दिलचस्पी कान थी थिए ऐं पुलिस खे खपे त अहिड़नि एक्शन्स अहिड़नि कार्रवाइनि ते जेको सो सख़्ती सां एक्शन खणनि, सख़्ती सां जांच पड़ताल थियणु खपे। तफ़्तीश ताईं पुॼिबो हिकु ॿ दफ़ो जेॾी महिल जेके बि देसी शराब ठाहे विकिणनि था, कारोबार कनि था। हाणे असां नवाबाद में हिकिड़ो सिपाही संदे गरम ठाहे विकिणे थो शराब, कहिड़ो SHO जंहिंखे इहा ख़बर न आहे त संदसि हदम जी कहिड़ो सिपाही पियो विकिणे, हर माण्हू खे ख़बर आहे। पर छा आहे जो उन ते त पुलिस केरु कोन थो वञे। शहर मंझि हिकिड़ो ॿ ॼणो खुलो जेको आहे सो हर माण्हू खे ख़बर आहे त हू संदी गाॾी में खणे पियो शराब विकिणंदो वठे। छा आहे जो उन में पुलिस खे ताक़त कान्हे उन्हनि खे हथु विझे। नाज़रीन, ही तव्हां रिपोर्ट ॾिठी हूंदी ऐं हिते हिननि जा तव्हां वीचार बि ॿुधा हूंदा, मगर समाज जी बुरायूं उरूज थियनि, हुकूमत जे कन ते जूं कोन्हे। ऐं हिन मिरपु ख़ासि ब्यूरो टाइम मां अॼु असीं तव्हांखे मिरपु ख़ासि जी तोड़े उमरकोट जी तोड़े जाम नवाज़ अली जी सूरत खां आगाह कयोसीं। असीं तव्हांखे ॿुधायूं त हुकूमत पारां त वॾा नोटिस वरिता वेंदा आहिनि, वॾियूं दावाऊं कयूं वेंदियूं आहिनि जी हिननि जो पीपुल्स पार्टी हुकूमत जो त असां सिहत में वॾा सुधार आणींदासीं। मगर सिहत जी तव्हां असां मिरपु ख़ासि जी तव्हांखे असां इहा ॿुधाई त सिहत जी मिरपु ख़ासि सिविल हॉस्पिटल जी हालत छा आहे, जेके वार्ड आहिनि उहे बंदि पिया थियनि। ऐं उन खां अलावा रोड रस्तनि जी तव्हांखे असीं ॿुधायूं त जेको ताज़ो जेको गुज़िरियल स्कीमूं आयूं आहिनि उन्हनि में करप्शन आहे, सिर्फ़ु कागज़नि में रोड या रस्ता त ठहियल आहिनि, मगर असल हक़ीक़त कुझु बि कोन्हे। नाज़रीन, ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान नज़ीर पवर खे इजाज़त ॾींदा। वरी ईंदड़ हफ़्ते में वरी ॿिए प्रोग्राम सां तव्हां सां गॾु हूंदासीं।